अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। प्रोग्राम महरान जा रागी प्रोग्राम साण करे आऊं आहियां अवां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरखलूस जस्मन सां। जी मुंहिंजा दोस्तो, काफ़ी ॾींहंनि खां वठी इहा असांजी कोशिशि हुई, मोराई साहब जी, मुर्तज़ा मजबूर साहब जी, मुंहिंजी, असां पाण में डिस्कशन कई त नए साल में तव्हांखे हिकु अहिड़ो तोहफ़ो ॾियूं जेको प्रोग्राम काफ़ी दोस्तनि असांखे पंहिंजे ख़तनि वसीले या हूअं जेके मिलंदा आहिनि उन्हनि इज़हार कयो त मौसीक़ी जे बारे में जेके प्रोग्राम हली रहिया आहिनि उहे उन मुताबिक़ कोन्हनि जेको प्रोग्राम पुराणनि फ़नकारनि ते कयो वञे। हाणे हुन में असां कोशिशि इहा कंदासीं इंशा अल्लाह ताला त जेके बि असांजा रागी, नामवर रागी, जिन जी सुञाणप सिंध हुई, जिन जी सुञाणप शनाख़्त मौसीक़ी हुई, फ़क़ीर तन उहे शख़्सियतूं हुयूं, उहो हिकिड़ो कोन्हे, काफ़ी माण्हू आहे। त कोशिशि कईसीं त प्रोग्राम खे हिन साल में यानी कि नए साल में अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं। अॼु इन सिलसिले जो ही पहिरियों प्रोग्राम आहे। मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त मुंहिंजो साईं, मुंहिंजो सीनियर साथी, मारूफ़ ब्रॉडकास्टर, साईं जो तारुफ़ माना त जेके बि लफ़्ज़ चइजनि उहे हुन जे साम्हूं, हुन जी शख़्सियत जे साम्हूं का इहे लफ़्ज़ हैसियत नथा रखनि। नसीर मिर्ज़ा साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नसीर भाई, छा हाल आहे? अशरफ, तव्हांजी वॾी महिरबानी ऐं तव्हांजो ऐं ख़ासि तरह सां हिन प्रोग्राम जे जेको डायरेक्टर आहे मुर्तज़ा मजबूर, हुनजो थोराइतो आहियां जी सर। जिन मूंखे तव्हां पंहिंजे हिन नए शुरू थींदड़ प्रोग्राम महराण जा रागी में कंहिं अज़ीम फ़नकार ते गुफ़्तगू करण जे लाइ दावत ॾिनी आहे। वॾी महिरबानी नसीर साहब। हाणे हिन ते प्रोग्राम ते पाण पोइ ॻाल्हाईंदासीं, पर पहिरीं त असांखे इहो ॿुधायो त ही सेट जेको आहे उहो उन जे बारे में तव्हां, छो जो तव्हां जॾहिं स्टूडियो में आयो, तव्हां सेट ॾिठो त तव्हां, हूअं बि तव्हांजी तबियत मुस्कुराइण वारी आहे, पर तव्हां थोरो वधीक तव्हांजी तबियत में मुस्कुराहट अची वई, त माना इहा कामयाबी आहे। अशरफ, जीअं ई आऊं हिन प्रोग्राम जे जेको हाणे महरान टेलीविज़न जो नओं ऐं असांजे विसारिया न विसरनि जेके विसरी वियल जिन खे ॿीहर पंहिंजे यादगिरियुनि में अवां घुराए ऐं हीअ हिकिड़ो शानदार सेट ठाहियो आहे। मुंहिंजी अचण सां ई छाकाणि त क़दुरु शनासी, उनजी क़दुरु शनासी करे सघे थो, मुंहिंजी नज़र इब्तिदा में ई जेको 20 सदीअ जा ट्रेंड सेटर मौसीक़ार आहिनि ऐं रागी आहिनि, जिन जी छाप आहे असांजे हिन सॼी सदीअ जे ऐं 21 सदीअ जे मौसीक़ीअ ते, जिन में टई जेके तव्हां उन्हनि जी नुमायां तस्वीर ॾिनी आहे, जंहिंमें सभ खां अवल उस्ताद मंज़ूर अली ख़ान आहे, उनजे हिकिड़े पासे उस्ताद मोहम्मद जुम्मन आहे, ॿिए पासे मास्टर मोहम्मद इब्राहिम आहे, ऐं आबिदा परवीन जंहिंजी छाप सॼी दुनिया जे सूफ़ी मौसीक़ीअ ते आहे, ऐं रुबीना जेकी बुलबुल महराण जो जेका शाह लतीफ़ जे सुरमिन जी वाइन जी अज़ीम रागी ख़ातून आहे, ऐं पोइ त जेके ॿिया जरकंदड़ सितारा आहिनि उहे सभु पंहिंजी जाइ ते सूफ़ी मौसीक़ी में पोइ असां स्वरा फ़क़ीर खे हेठि ॾिठो, त आउं सम्झां थो त हीउ प्रोग्राम इनशाअल्लाह माशाअल्लाह कामयाब नसीर भाई, इन में अॻु में तव्हां सां मुंहिंजी डिस्कशन थी, पर सच पुछो त हिन में जेका मेहनत आहे सा ग़ुलाम नबी मोराई साहब जी आहे, ऐं मोराई साहब जी इहा ख़्वाहिश हुई त छो न हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम शुरू कजे जेको ॿियनि चैनल ते या ॿियनि जायुनि ते तमामु घटि हलियो हुजे। पोइ जॾहिं मूंसां डिस्कशन थी त मुंहिंजो साईं रेडियो पाकिस्तान हैदराबाद में जेके बि प्रोग्राम आहिनि उहे असांजी महिनतूं आहिनि, असां उहे कया आहिनि, ऐं हीउ प्रोग्राम जेको आहे सो अञा पोइ उते आउं कंदो आहियां, पर ॿिए हवाले सां, पर उनखे इंशा अल्लाह ताला महरान टेलीविज़न में जॾहिं ईंदो त इंशा अल्लाह ताला हीउ प्रोग्राम असांजो बहितर खां बहितर थींदो। तव्हांजो साथ असां अशरफ, आऊं एतिरो ज़रूरु चवंदुसि छाकाणि त तव्हां उन हस्तीअ जो नालो वरितो आहे, छाकाणि त असांजे टेलीविज़न प्राइवेट चैनल्स जा ओनर्स आहिनि, उन्हनि जा पंहिंजा मिज़ाज आहिनि, पर आऊं ग़ुलाम नबी मोराई साहब हिकिड़ो म्यूज़िक लवर आहे, ऐं तमामु हुनजे दोस्तनि खे ख़बर आहे या हुनजे हल्के अहबाब खे ख़बर आहे त हू हिकिड़ो इंतिहाई ख़ुशगुलू आहे, ऐं जेको पाण राग सां दिलचस्पी रखंदो हुजे ऐं एॾो ख़ूबसूरत झुंगारे सघे जो दोस्त उनखे ॿुधनि बि सही, त उनजो हिन सितारनि सां या हिननि सां मौसीक़ीअ सां प्यारु उहो त ॾाढो नेचुरल आहे। ऐं हीअ आउं सम्झां थो त हीउ प्रोग्राम ग़ुलाम नबी मोराई साहब जे ऐन मिज़ाज प्रोग्राम आहे। इहा माना जेका तव्हां ॻाल्हि कई नसीर भाई, त इहा ॻाल्हि माना काफ़ी दोस्तनि खे माना उहो मोराई साहब जी माना हिकिड़ी माना हिकिड़ो पहलू आहे त मोराई साहब करंट अफेयर ते या मुल्की हालात ते, सियासत ते, पर हुननि खे इहा ख़बर ई कान्हे। मूं चयोमांसि साईं मिठा ख़ान ज़रदारी जेको उन ते ॻाल्हाए लथी, माशाअल्लाह, त मूंखे चई तो तव्हांखे ख़बर आहे त मिठा ख़ान ज़रदारी जो पुटु लंडन में
उहो पाण घड़ो वॼाईंदो आहे सही ऐं मूं वटि उन जी जेको आहे सो माना वीडियो पई आहे ऐं इंशाअल्लाह ताला त मूंखे सची पुछो उन ॾींहुं मूंखे ख़बर पई त मूं चयो मोराई साहिबु माशाअल्लाह ऐं जेके असां ॿिया प्रोग्राम कया आहिनि फिल्मनि जे हवाले सां उन साईं खे तमामु घणी ॼाण हूंदी बेशक तव्हां पंहिंजे के ॿिए प्रोग्राम ॿिए कंहिं अज़ीम शख़्सियत जो कंदव जी जी पर आउं सम्झां थो त सिंधी मौसीक़ीअ में असांजो हिन वक़्तु राशिद हैदरी आहे जंहिंजो इंतिहाई लाइट क्लासिकल मौसीक़ी में वॾो नालो आहे उनखे इंट्रोड्यूस कराइण वारो उनखे पॉलिश करण वारो उनखे अदबी इल्मी हल्कनि में मुतारफ़ कराइण वारो को ॿियो कोन्हे सिर्फ़ु ग़ुलाम नबी मोराई साहिबु आहे जंहिंजे चैनल तां हू मुतारफ़ थियो ऐं हाणे उषा लतीफ़ जे स्टेज ते जॾहिं ॻाए थो ऐं आउं हुनखे ॻाईंदे ॾिसंदो आहियां त आउं हुनजे फ़न खे त सलाम पेश कंदो आहियां पर उनजो सॼो जेको कंट्रीब्यूशन आहे या जेको क्रेडिट आहे उहो असांजे ग़ुलाम नबी मोराई साहिब जो कोशिशि इहा रहंदी त जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि या जेके ॿुधंदड़ आहिनि उनखे असां थोरी घणी पुराणी मौसीक़ी ॿुधायूं जी बिल्कुलु पुराणा फनकार ॿुधायूं ऐं अॼु उन हवाले सां तव्हांखे ख़बर हूंदी पर पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं अॼु पाण ॻाल्हाईंदासूं सिंगार अली सलीम ते माशाअल्लाह सुभान अल्लाह सिंगार जंहिंजो नसीर भाई नालो ई सिंगार जी बिल्कुलु त उन ते जेको आहे सो छा त तव्हां वॾा आहियो तव्हां वधीक ॻाल्हाईंदो थोरो तव्हां ॻाल्हायो मूं वटि उनजो इंट्रोडक्शन पियो आहे पोइ वरी आउं तव्हां कराईंदुसि ॾिसो न तव्हां बिल्कुलु हींअर चयो त सिंगार माना सिंगार हा 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 सिंधी मौसीक़े जो 1960 खां पोइ जेके फ़नकार ज़ाहिर थिया उन्हनि जे सिंगार त सिंगार अली सलीम आहे हाणे सलीम छा आहे तव्हांखे ख़ूब ख़बर आहे त इहो त हुनजो तख़ल्लुस आहे तख़ल्लुस आहे ऐं हू सिंध जे उन्हनि रागिन मां आहे जेके ज़बरदस्त शाइर आहिनि ऐं उन्हनि जो तस्करो बि अॻिते हली कंदुसि त कहिड़ा रागी आहिनि जेके राग सां गॾु शाइरीअ जी या पुख़्ता शाइरीअ जी बि ज़बरदस्त उन ते दस्तरस रखनि था हाणे सलीम माना छा आहे सलीम त शहज़ादो आहे न हा 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 त सिंगार अली सलीम पंहिंजनि हम असरनि में पंहिंजे तख़ल्लुस मुताबिक़ ऐन मैन सलीम आहे माना हू पंहिंजनि हिक जेॾनि में शहज़ादो आहे हुनजा हम असर कहिड़ा आहिनि पहिरीं त इहो तयन कयूं त कहिड़े ज़माने में ऐं कंहिं सां गॾु पियो ॻाए जी हा जंहिंसां ॻाए पियो हिकिड़े पासे सादिक अली और रबाबी ख़ानदान आहे उहो ख़ालिसतन रेडियो स्टाइल जो पियो गीत गज़ल ॻाए ॿिए पासे उस्ताद मोहम्मद यूसुफ आहे जेको मंगणहार घराणे जो आहे ज़वार बसंत जो पुटु आहे ऐं वरी लौंग फ़क़ीर जो भाइटियो आहे हेॾां वरी वहीद अली आहे वरी जेको ख़ुदि उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो शागिर्द आहे सुरमो आहे उहो प्यार में उहो त उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी अखियुनि जो सुरमो हुनजो लाडलो भाणे जो इहो नालो सुरमो हिन जो सही सालेम छा रखियो या उस्ताद मंज़ूर अली ख़ान रखियो उस्ताद मंज़ूर अली ख़ान हुनखे प्यार में सुरमो सॾींदो हा अच्छा पोइ असां जेको ॿुधो त साईं हुनखे चवंदो मूं चयो शायदि साईं सालेम छा नालो रखियो सालेम शाह साहिबु त जॾहिं फ़तेह ख़ान थी वेंदो हो त पोइ जेको हुनजी दिलि चाहींदी जंहिंखे बि लक़ब लाइणो हूंदो उहो हुनखे लाहे छॾींदो हिननि में जेको मूं चयो त शहज़ादो साबित थियो हो मोहम्मद यूसुफ ऐं वहीद अलीअ जे विच में जी जी उहो पंहिंजी अलॻि हिकिड़ी गायकीअ जे अलॻि अंदाज़ सां हाणे हू कहिड़ो घराणो हो किथां आयो जेकॾहिं चवंदो त आउं तव्हांखे अर्ज़ु कंदो वेंदुसि त उहो राजस्थान जो ख़ानदान आहे जेके सिंध में माइग्रेट थी जेके रहिया ऐं सखर जेको बेसिक आहे जिते उस्ताद ख़ुर्शीद अली ख़ान जहिड़ो गवैयो बि रहे पियो 1940 पाण सदाईं ॿुधाईंदो त साईं मुंहिंजी पैदाइश जो साल 1940 आहे मेवाती घराणो हू पाण खे सॾे थो तव्हां सम्झो था त म्यूज़िक में जेके बि रागी हूंदा आहिनि जंहिंजी सुञाणप ठही वेंदी आहे त पोइ उहे पंहिंजी नुख या वाबस्तगी हिकिड़े घराणे सां लिंक कंदा आहिनि त हाणे घराणा कहिड़ा आहिनि वॾा वॾा उहे त वॾा घराणा आहिनि शाम 84 नज़ाकत सलामत ग्वालियर उस्ताद उमेद अली ख़ान उस्ताद मंज़ूर अली ख़ान शाम पटियाला घराणो साईं उस्ताद अमानत अली फ़तेह अली वरी साईं कुसूर जो ख़ानदान उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान छोटे ग़ुलाम अली ख़ान त हाणे जॾहिं असांजो सिंगार अली सलीम ज़ाहिर थियो त पोइ हुन पंहिंजो घराणो इन्हनि सभिनी खां अलॻि करे पंहिंजी गायकी बि नई रखी ऐं पंहिंजे अंदाज़ बि नओं आंदो ऐं पंहिंजे पाण खे सॾाइणु शुरू कयो मेवाती घराणो मुलाकात थींदी कॾहिं मुंहुं मिलंदे मुलाकात थींदी
जंहिंमें असांखे ज़बरदस्त सारंगी नवाज़ उस्ताद मजीद ख़ान बि मिलियो आहे ऐं कमो बेश असांजो जेको मेहदी हसन घराणो आहे उहो बि सम्झो त राजस्थान जे उतां ई आया आयो आहे। त हीउ जेको घराणो हिननि सिंध में आयो आहे त आउं ॿुधाइणु चाहींदुसि त सिंगार अली सलीम ऐं तमामु नंढड़ो आहियां ऐं कमसिन आहियां या ईअं सम्झो त अञा जवानीअ खे उहो कोन वेझो पियो वञा त इहो मुंहिंजो ॻोठ जो नालो तव्हां सभिनी खे ख़बर आहे। बिल्कुलु बिल्कुलु। त उहो आहे टंडो ठोड़ो। टंडो ठोड़ो बिल्कुलु। टंडे ठोड़े में हिकिड़ो मंगरहाड़नि जो पाड़ो आहे ऐं असांजी ख़ुशनसीबी त असांजे घर जे रस्ते खां हुन पार वञो त शरनाए दोल हिकिड़ो म्यूज़िक जो वॾो जहान आहे जंहिंखे टंडो ठोड़ो थो सॾिजे। वाह। हिकिड़े ॾींहुं असांखे ओचितो सुबुह सुबुह जो अशरफ आवाज़ रियाज़त जो ॿुधण में आयो त असां चयो हीअ त हीअ जेके मंगड़हार आहिनि उहे त शरनाए ते जॾहिं सुबुह जा राग था छेड़ीनि त असीं पंहिंजे सुबुह जो फजुर जो उन्हनि जा आवाज़ एॾा ईंदा त रूह ठरी पवंदो हो त सुबुह जा राग पिया शरनाए ते मंगड़हार रियाज़ कनि। वाह। हाणे उन्हनि में ओचितो असां हिकिड़े ॾींहुं आलाप ॿुधणु शुरू कया त हीउ सुबुह सुबुह जो रियाज़ केरु पियो करे। ख़बर पई त असांजो पाड़ो ख़ुशनसीब आहे टंडो ठोड़ो जिते उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान जो नंढो भाउ उस्ताद अमानत अली कुसूरी अची रहियो आहे उहो पियो राग जी रियाज़त करे। वाह वाह। असां वरी उनजे घर जे दरियुनि में झाती पाती कुझु ॾींहंनि खां पोइ ॾिठोसीं त हिकिड़ो ख़ूबरू हसीन जवान आहे। बेशक उन ते फ़क़ीरी आहे सिंगार अली सलीम ते पर अञा उन वक़्तु असां उनखे फ़क़ीर कोन पिया ॾिसूं। हिकिड़ो हसीन जवान जंहिंजा घाटा कारा वार उहो हारमोनियम ते उस्ताद अमानत अली कुसूरीअ सां रियाज़ पियो करे। ठीकु। नेठि ख़बर पई त हीउ जेको रागी नौजवान आहे इन जो नालो आहे सिंगार अली सलीम। अच्छा। हाणे उमिरि केतिरी तव्हांजी? आउं वधि में वधि 14-15 सालनि जो हूंदुसि जॾहिं मूं हुनखे जवान ॾिठो सिंगार अली सलीम खे। माना मूंखां हू 15 साल वॾो हो उमिरि में। अच्छा 15 साल माना तव्हांजो लड़कपन खणी। जी हा लड़कपन। ठीकु आहे ठीकु आहे। अच्छा नसीर भाई हाणे इहा ॻाल्हि पाण हिते रोकींदासीं ॻाल्हाइण त इलाही आहे पाण छो न मुर्तज़ा मजबूर साहिब खे चवंदासीं त सिंगार अली सलीम जो को हो त कलाम तमामु पर चूंड कलामनि मां को बहितरीनु कलाम असांखे ॾेखारे ॿुधाए असांजा नाज़रीन जेके आहिनि उहे बि ॾिसनि ऐं ॿुधनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इनकार बिया इकरार बिया तुझे रंग सुना छा समझा आसान बिया दुश्वार बिया तुझे रंग सुना तीर बिया तलवार बिया तुझे रंग सोना छा समझा
अरमां दियां मैं रात आब अखियां विचों नित वहे आउंदियां खून जिगर दा खांदियां मैं छुरंदा दर्द गमां दा दस्त दरे सुरसौंद फिराक दगां दियां मैं बेदिल बार बिरहे दा बार बारी चुम चाह कनू सिर चांदियां मैं हुस्न तजल्ला नूर जवां तजल्ला नूर जवां तजल्ला नूर जवां शम्स कमर मखमूर जवां शम्स कमर मखमूर जवां बुध फरियादा बुलबुल की सदा बुध फरियादा बुलबुल की सदा जथ गुल बिया तथ खार बिया तुझे रंग सजन मां समझा दौलत जर दिना खाश मुके गमा पा गमा पा गमा पा नि सा नि दा पा पा दा मा पा गा गा मा गा गा रे सा ता दौलत जर दिना खा गरे जरे नि सा नि दा पा पा दा मा पा गा गा मा पा नि सा नि दा पा दा मा पा गा मा पा गा गा मा गा गा रे सा जर 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 दिना खा मुखे दौलत जर दिना खाश मुखे मेहरो वफा जो आया गुलाम मेहरो वफा जो गुलाम मेहरो वफा जो आया गुलाम सारे जहान में नाज गरीब न सारे जहान में नाज गरीब नादा रुबिया सरदार बिया इन सारे जहान में नाज गरीब नादार बिया ओ सरदार बिया तुझे रंग सोना माता समझा आसान बिया आज शिवार बिया तुझे बाबे एक बार करो वेलकम टू बैक दोस्तों कचहरी हली रही है अज असांजे महान रागी असांजे शहज़ादे जी नसीर साहब ॻाल्हि कयो त शहज़ादो सलीम पाहे सिंगार पाहे मोहब्बत पाहे सुरन जो बादशाह पाहे ऐं कंहिं बि हवाले सां जेका काफ़ी ॻाए थो त उन कमाल जी काफ़ी आहे ग़ज़ल ॻाए थो त कमाल जी ग़ज़ल आहे जेके ॾोहिड़ा थो चए त कमाल जा ॾोहिड़ा आहिनि ऐं जेकॾहिं तहतुल लफ़्ज़ बैत चया आहिनि उहे बि कमाल जा आहिनि ऐं उन खां पोइ वरी जेके मरसिया चया आहिनि इमामनि जे हवाले सां उहो बि कमाल आहे माना ॾिसो कंहिं बि शइ ते कंहिं बि जाइ ते सिंगार जेको आहे उन जी जेका शख़्सियत आहे सा सिंगार आहे नसीर भाई तव्हां ॻाल्हि पे कई त 15 साल उमिरि हुई तव्हांजी जी बिल्कुलु ऐं उन टाइम में सिंगार अली सलीम जी उमिरि 25-26 साल या बिल्कुलु तव्हां सही था चओ छाकाणि त हुनजी पैदाइश 1940 जी आहे जी हा ऐं मुंहिंजी पैदाइश 1955 जी आहे माना मूंखां 15 साल लॻो कोन था थिए हाणे इहो थोरो वरी आउं वरी तव्हां खां पोइ पुछंदो त इहो छा तव्हां अॻे में मूं तव्हां खां इंटरव्यू वरितो
त मुंहिंजो नसीर भाई छा आहे भला अञा नंढा हूंदा हुआसीं तव्हांखे अहिड़ो जो ॾिसोसीं असीं हाणे पोड़ा थी पिया वञूं ॾिसो माशाल्लाह। हाणे इहा तव्हां जॾहिं ॻाल्हि असीं घुमी फिरी वरी पंहिंजे शहज़ादे शहज़ादे राॻीअ ते, सलीम ठीकु ते आहे। सिंगार अली सलीम सलीम ते ते, ईंदासीं। बल्कि तरनम नूरजहान खां यास्मीन ताहिर पुछे पई हिकिड़े रेडियो जे इंटरव्यू में, जेको असां वटि प्रिज़र्व आहे, त तव्हांजी उमिरि हेतिरी आहे, तव्हांजे चहिरे ते एॾो नूर आहे, इन जो छा सबबु आहे? हा 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 त हुन चयो त हिकिड़ो त आउं कंहिंजो बुरो कोन सोचींदो आहियां, ऐं कंहिं त हसद कोन कंदो आहियां, वाह, वाह। छो त हसद माण्हू खे साड़े छॾींदो आहे। आहे आहे आहे। ऐं माण्हू ऐं इहो मल्क तर नूरजहान जा लफ़्ज़ पंहिंजे व्यूअर्स खे चवां थो त कंहिंसां हसद न कयो, नेक नियती कयो, अलाह ताला तव्हांजी सिहत बि बहाल रखंदो, सुभान ऐं अल्लाह। तव्हांजे चहिरे खे हुन जेको बि नीमक ॾिनो आहे उहो देर ताईं क़ाइमु रहंदो। अञा भलंदो। सो आउं सिंगार अली सलीम ते अचां जी थो सर। त मूं उनखे हिकिड़ो हसीन शहज़ादो ॾिठो, ऐं तव्हां अशरफ जेका ॻाल्हि कई त हुनजो जेको पहिरियों उनजो मूं त हुनजी रियाज़त ॾिठी, जंहिंमें मूंखे बिल्कुलु महसूसु थियो, छो त असीं मुहर्रमुल हराम, ऐं तव्हांखे ख़बर आहे त जंहिं फ़िक्र सां जी असांजो तालुक़ु बिल्कुलु आहे, बिल्कुलु बिल्कुलु। त आज़ादारी त असांखे माउ जे पेट खां मिली पेट खां आहे, मिली ऐं हुसैन असीं पंहिंजी माउ जे थंज खां कढी ज़ाहिर थिया आहियूं दुनिया हा, में। त सिंगार दुनिया जो जेकॾहिं- हर ज़ी शौर माण्हू सही हुसैन खां पोइ त पोइ हुनजी ज़ाहरत शुरू थिए। सुभान अल्लाह, हुसैन न आहे त दुनिया जे कंहिं माण्हू जेका शख़्सियत ई न आहे। अली मां मनस्तो मनम गुलाम अली, सुभान अल्लाह। हज़ार जाने गिरामी हा, फिदाए हा। नाम अली, ऐं असीं छाकाणि त हू अली अली चवण वारो हाय हाय हाय। इन करे टंडे ठोड़े जो जेको माहौल ऐं मजलिसूं ऐं आज़ादारी हुनखे उन फू जवानीअ में ऐं उनखे सूट कयूं। पर मूं जेको हुनजी पहिरियों दफ़ो जेको सिंगार अली सलीम खे आज़ादारीअ में ॾिठो, उहो कदमगाह मौला अलीअ ते ॾिठो, सुभान अल्लाह। जिते मौला अली मुशफ़िक़ शाह जिन जी छाकाणि त विलादत जा जी ॾींहं हाँ ऐं मनक़बतुनि में मूं ॾिठो त हीअ त ज़बरदस्त ख़ुशगुलू आहे, ऐं अहिड़ा हू मनक़बतूं ऐं नातूं पढ़े पियो जो सुभान अल्लाह। अल्लाह साईं मौला हुनखे जेको नालो ॾिनो न, हा, हा, हा। अली अली जेको चवंदो, हा, हा, अली अली हा। बोल त गम न आवे गम न कोई। आवे। हा हा हा। त हुनखे नालो मिलणु शुरू थी वियो। हाणे वरी कुझु मुहर्रमुल हराम जो आयो त मूं ॾिठो त सिंगार अली सलीम हल्के में बीठो आहे, ऐं ही नाई मुहर्रम में अशरफ जेको मूं हुनखे ॾिठो त ख़बर पई त हीउ जेको नोहो पढ़े पियो उर्दूअ में सिंगार अली सलीम, इहो कंहिं ॿिए जो कोन्हे, उहो हुनजो पंहिंजो आहे, ऐं कमाल जो नोहो आहे। सुभान अल्लाह। अब्बास सा दुनिया में कोई शेर नहीं हा हा है, हा। सुभान अल्लाह। अब्बास सा दुनिया में कोई शेर नहीं है, अब्बास तेरे नाम में तो ज़ेर नहीं ज़ेर है। नहीं। हा हा हा। त मूं ॾिठो त हीउ कहिड़ो बाकमाल शाइर आहे, त वाह, वाह, हज़रत वाह। अब्बास जी जेका जलालत जलालत आहे आहे। मैदान करबला में, सुभान अल्लाह। सिपह सालार आहे हुसैन अलैहिस्सलाम जो, ऐं जॾहिं हू हज़ारनि जी फ़ौज साम्हूं दुश्मन जी यज़ीद जी उमर बिन साद जी बीठी आहे, इब्न ज़ियाद जो लश्कर 10-20 हज़ारनि में बीठो आहे, हज़रत अब्बास हीअं नहर फ़रात ते अकेलो बीठो आहे। ऐं चवण जो मक़सदु ॿियो पियो ॿुधायां थो हा जी हा जी हा। त माना एॾो जरी आहे न हज़रत अब्बास जी हा। जो मूं ॾिठो त ही शाइर बाकमाल आहे, रुगो हिकिड़े लफ़्ज़ में ॿुधाए पियो त आउं केॾो वॾो शाइर आहियां। वाह। ऐं हज़रत अब्बास जी सॼो जेको बि छा चइजे त हुनजी किरदार जी जेका जलालत, हुनजी अज़मत, हुनखे बयान करण ऐं उनखे लिखण सां उनखे हू छा पियो चवे, अब्बास तेरे नाम में तो ज़ेर नहीं है। हाय हाय ही हाय। ज़ेर माना ओहो हज़रत हो। अब्बास झुकण वारो न आहे। त मूं ॾिठो त हीअ त बाकमाल शाइर आहे, ऐं पोइ माशाअल्लाह पोइ हुनजो वरी ॿिए दौर में हुनजो असांजो अब्दुल सत्तार दर्स आहे, हुनजो बाक़ाइदा शाइरीअ जो मजमू शाया थियल आहे। पर अशरफ असीं जेकॾहिं हुनजे जेको कैरियर आहे उन ते जेकॾहिं ॻाल्हाईंदासीं, हीअ त असां पंहिंजे नंढपण में बि हुनखे ॾिठो। हा हा। हाणे त ही कैरियर ते थी ॻाल्हाइण मजलिसुनि में में वरी बि ऐं माना जी, दिलि कदमगाह ते ॾिठो। हा जी जी दिलि चवे थी नसीर भाई त छो न सिंगार जो वरी ही कलाम मजबूर भाई खे चऊं था, मुर्तज़ा भाई खे, त पंहिंजी चूंड कलामनि मां ही असांजी कलाम सुभान अल्लाह। ॾेखारे ॿुधाए। रोज़ अज़ल दियां तां लॻियां यार दियां, रोज़ अज़ल दियां तां लॻियां यार दियां, यार दियां दिलदार दियां, रोज़ अज़ल दियां तां लॻियां यार दियां, रोज़ अज़ल दियां तां लॻियां
नारुल्लाहिल मुक़िदा कई सड़गे सुकुन सजीदे मंसूर जैं कई मत वाले जड़े सूली सोज सईद ओ जेड़ा थी आन शहीद ओ माने मौज मोहब्बत दी तीर ननादा निसंग जो थी नड़ा तीर ननादा निसंग जो थी नड़ा सीने अंदर विच सांगा लगियां यार दियां सीने दे विच सांगा लगियां यार दियां रोज अदल दियां रोज अदल दियां सांगा लगियां यार दियां यार असां को जानदा नहीं जानदा नहीं असां दोरी यार बने दे खबर हुंदी न बेकदरां दी असां यारी मूल न लेंदे तुसां खुश वसो घर बार अपने असां रोनो हाल गुलाम फरीदा अथो टुर टल माई ओ बेकदरे रहन न दे दे बेकदरे रहन अलस्तु बिरब्बिकुम नाम सुञाणी अलस्तु बिरब्बिकुम नाम सुञाणी तालु बला वाली नाम सुञाणी अलस्तु बिरब्बिकुम सांगा लगियां यार दियां अलस्तु बिरब्बिकुम सांगा लगियां यार दियां रोज अज़ल दियां रोज अज़ल दियां सांगा लगियां यार दियां सही मां मोहब्बत दी ओ माने मां मोहब्बत दी जेड़ा होवे ग़ज़वा गाज़ी ओ माने मां मोहब्बत दी जेड़ा होवे ग़ज़वा गाज़ी सरसट के मैदान अंदर लवे फिर हदियान के बाजी खंजर चले बिन गर्दन हले ये पढ़े निमाज निमाजी तदा थी सिया रब राजी वो जदा सिर दी से विच सजदे दे अनवर शाह साईं चिट्ठियां पढ़दा अनवर शाह साईं चिट्ठियां पढ़दा कुर्ब वंदा दे कांगा लगियां यार दियां कुर्ब कतारा साईं कुर्ब कतारा कांगा लगियां यार दियां रोज अज़ल दियां कांगा लगियां यार दियां दिलदार दियां रोज अज़ल दी कांगा लगियां यार दियां वेलकम टू बैक प्रोग्राम महरान जा रागी तव्हांजी ख़िदमत में जारी आहे सारी आहे गुफ्तगू हली रही आहे महान रागी सिंगार अली सलीम जी शख्सियत जे बारे में सच पुछो त ही जेके फ़नकार आहिनि हिन जी शख्सियत में एॾो त सच आहे एॾो त मिठास आहे एॾी त मोहबत आहे एॾो त फ़न आहे
जो ख़बर कान थी पए हिन ते माना आउं सम्झां थो कलाक गुज़री थो वञे पर वरी महसूसु थिए थो त न जेके दोस्त ॿुधंदड़ आहिनि या ॾिसंदड़ आहिनि उहे ज़रूरु चाहींदा हूंदा त इन शख़्सियत जा जेके कलाम आहिनि उहे बि असांखे ॿुधाया वञनि। नसीर भाई हिन वक़्त ताईं त मूं सिंगार अली सलीम खे पंहिंजी यादुनि मां पियो ॿाहिरि कढियो। जी हा, त मूं हुनखे किथे किथे ॾिठो ऐं आउं कीअं हुन खां मुतासिर थींदो रहियुसि। पर हाणे जेको ॿियो मुंहिंजो ईअं चइजे त हिकिड़ो दौरु जेको अशरफ शुरू थिए थो त मुंहिंजी ख़ुशनसीबी थी अलाए जे मुंहिंजे नसीब में इहो कुझु लिखियलु हो त आउं 1984 में रेडियो पाकिस्तान ते पंहिंजे 6 महीना ट्रेनिंग करण खां पोइ रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते प्रोड्यूसर थियुसि। ऐं प्रोड्यूसर बि आउं छाजो थियो आहियां, म्यूज़िक जो थियो आहियां। हाणे इहा ॾिसो नज़ीर भाई तव्हांखे अलाह ताला ऐं वरी तव्हां जी ॻाल्हि कटियां थो वरी उन ॻाल्हि ते अचूं था त ॾिसो हिकिड़ी इलाही माण्हुनि खे शयूं उहे हिकिड़ियूं त घरां मिलंदियूं आहिनि, हिकिड़ियूं ख़ानदान जो विरसो हूंदियूं आहिनि ऐं हिकिड़ियूं वरी गॉड गिफ्टेड शइ मिलंदियूं आहिनि। जी माना तव्हांजो माशाल्लाह टंडो ठोड़ो, तव्हांजो ख़ानदान मिर्ज़ा ख़ानदान, मिर्ज़ा कलीज जी बिल्कुलु निशानी वरी मिर्ज़ा कलीज अॻ में वरी जेकॾहिं शुजरो तव्हांजो थिए थो त उहो वरी ईरान खां हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु ख़ानदान, उन खां पोइ वरी तव्हां वरी एज़ ए राइटर अदीब, वरी उन टाइम में रेडियो पाकिस्तान जा प्रोड्यूसर ऐं वरी पोर्टफोलियो जेको मिले थो जंहिंजे लाइ माना ख्वाजा इमदाद अली, ग़ुलाम हुसैन शेख, अनवर बलोच, जहांगीर कुरैशी इहे माना तमन्नाऊं कंदा हुआ साईं। बेशक त इहो माना उन में तव्हां जेको आहे अची मरहूम अनवर बलोच सां गॾु तव्हां ॾिठो। जी हा बिल्कुलु। हाणे ॻाल्हि कयो अशरफ त आउं जॾहिं 1984 में आयुसि ऐं ज़ाहिर त प्रोड्यूसर थियसि मूंखे चार्ज मिली पर मुंहिंजा सीनियर जिन जा तव्हां हींअर नाला वरिता ऐं जीअं केतिरो वक़्तु बि हुजां दुनिया में आउं पंहिंजनि इन्हनि उस्तादनि जे पेरनि जी ख़ाक बराबरि बि न आहियां। बेस्ट म्यूज़िक रिकॉर्डिस्ट बि हुया, म्यूज़िक माइंडेड बि हुया, उन्हनि खे म्यूज़िक जी ॼाण बि हुई, उन्हनि खे राग जी बि वॾा पारखू हुआ, उन्हनि खे राग जो इल्मु बि ईंदो हो। त मूंखे चार्ज मिलण सां गॾोगॾु पैनल मिलियो न त हीअ बाबा 150 पौणा 200 फ़नकार आहिनि, हाणे तोखे इन्हनि खे संभालणो आहे, इन्हनि खे माहवार बुकिंग ते बि घुराइणो आहे ऐं हस्ब रवायत इन जी तव्हांखे रिकॉर्डिंग बि करणी आहे। हाणे आउं पंहिंजनि उन्हनि माण्हुनि जो नालो वठां उस्तादनि जो जिन में हिकिड़ा मुंहिंजा सीनियर आहिनि, हिकिड़ा मुंहिंजा उस्ताद आहिनि। मिसाल तौर ते एमबी अंसारी असां ॾिठो उहो ॿुधोसीं त उन ते म्यूज़िक जी रिकॉर्डिंग ख़तमु आहे छाकाणि त उस्ताद मोहम्मद जुमन, मास्टर इब्राहिम, अदी रुबीना, जी ज़रीना, ज़ेबुन्निसा, अमीना ही सभु उन जे हिसे में हुया फ़नकार। उन खां पोइ ॿियो ख्वाजा इमदाद अली, आउं चाहियां थो त ख्वाजा इमदाद अली साहब खे सिंधी मौसीक़ी सलाम कंदी रहंदी सदियुनि ताईं, जंहिं अहिड़ा रिकॉर्डिंग्स कयूं आहिनि, अहिड़ा फ़नकार असांखे इंट्रोड्यूस करे ॾिना आहिनि जो हुनजो अहसान सिंध लाहे न सघे। बिल्कुलु। उन खां पोइ जेके ॿ माण्हू शख़्सियतूं आयूं उन्हनि में सभ खां अवल ग़ुलाम हुसैन शेख साहब, उहो मुंहिंजो सीनियर आहे पर मुंहिंजो उस्ताद मोहम्मद अनवर बलोच जंहिंसां गॾिजी आउं वेठुसि छाकाणि त पोइ ग़ुलाम हुसैन शेख साहब जंहिं वक़्तु असीं आयासीं उहो सुपर वीहनि ते हूंदो, ॾिसंदो त इत्मिनान कंदो त हीउ सही करे पियो नथो करे, पैनल ते बीहंदो हा इहो हा हीअ न हा न, माना हुन रहनुमाई कई पिए। पर पैनल ते विहारणु, रिकॉर्डिंग करणु उहो मूंखे अनवर बलोच साहब सेखारी। ऐं मूंसां गॾु वरी छाकाणि त जहांगीर कुरैशी साहब हिकिड़ो वॾो अरसो रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते हुया, पर हू बि हिकिड़ो मार्वलस म्यूज़िक रिकॉर्डिस्ट आहे, हुनजे बि छा चइजे त क्रेडिट ते ज़बरदस्त कलाम आहे। ऐं सिंगार अली सलीम ते मोटी हाणे वरी इहा ॻाल्हि इते महिरबानी करे थोरो इशारो थियो आहे नंढड़ी ब्रेक जो, त दोस्तो वठूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। मुलाकात थींदी कॾहिं मुंहुं बि मिलंदे, मुलाकात थींदी कॾहिं तुंहिंजे वारनि, संजी राति थींदी कॾहिं तुंहिंजे वारनि, संजी राति थींदी।